अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली अपोज़िशन जे सख़्त एहतजाज दौरान गुज़िरियल राति देर सां ईंदड़ माली साल जी 1713 अरब रुपयनि खां वधीक जी बजट मंज़ूर करे वरिती। यादि रहे त सिंध असेंबली जो इजलास काल्ह सुबुह 11 वॻे खां शुरू थियो, जंहिंमें मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख 4 कलाक 50 मिंटनि ताईं डिघी तक़रीर कई ऐं हुकूमत ते सख़्त तनक़ीद कई। सिंध जे मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर शाह हलीम आदिल शेख ते तनक़ीद कंदे चयो त संदसि तक़रीर में मवाद घटि ऐं ज़हनी परेशानी वधीक हुई। सूमर जे सुबुह 11 वॻे शुरू थींदड़ इजलास 11:55 ते मुलतवी करे 12 वॻे ॿीहर शुरू कयो वियो। तारीख़ जी तब्दीली खां पोइ इजलास में ॿीहर क़ुरान पाक जी तिलावत कई वई, जंहिंखां पोइ रुॻो 15 मिंटनि में ईंदड़ माली साल जी 1713 अरब रुपयनि खां वधीक जी बजट जी मंज़ूरी ॾिनी वई। बजट जी मंज़ूरी खां पोइ सिंध असेंबली जो इजलास जुमे ॾींहुं 2:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो।